ख़बर तव्हां सां शेयर कई पिया नज़रनि घोटकीअ में डिस्ट्रिक्ट बार जी चूंड सुभाणे थींदी। सिंध लायर्स ऐं प्रोग्रेसिव पैनलुनि में चोटीअ जो मुक़ाबिलो ॾिसण वटां अची रहियो आहे। यूनिस भुट्टो जी रिपोर्ट मूजिबि घोटकी डिस्ट्रिक्ट बार जी सुभाणे चूंड थियण वञे पई। ॿिनि ग्रुपनि सिंध लायर्स पैनल ऐं प्रोग्रेसिव पैनलनि में चोटीअ जो मुक़ाबिलो आहे। हुन हवाले सां सिंध लायर्स पैनल पारां घोटकीअ बार ॿाहिरां हिकु शानदार तक़रीब जो इनेकाद कयो वियो। तक़रीब एडवोकेट गुलाम सरवर सिंधियाणी जी मेज़बानी हेठि थी गुज़री आहे। तक़रीब में वकीलनि वॾे अंग में शिरकत कई आहे। उन मौक़े ते तक़रीब के सिंध लायर्स पैनल जे सिदारती उम्मीदवार वज़ीर अहमद घोटो, जनरल सेक्रेटरी शाहनवाज़ वसीर, लाला बख्श घोटो, आसिफ धारेजो, सैयद इम्तियाज़ सुलेमान शाह, गुलाम यासिन नाइज, अब्दुल हफ़ीज़ मीरानी, सैयद अब्दुल लतीफ़ शाह, अली रज़ा कलवड़, मंज़ूर हुसैन सुमरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सुभाणे बार जी इलेक्शन में हक़ ऐं सच जी फतह थींदी। उन्हनि चयो त अगरि इलेक्शन में ॿीहर धांधली जी कोशिश कई वई त भरपूर आवाज़ बुलंद कयो वेंदो। उन्हनि चयो त असांजे पैनलनि हमेशह वकीलनि जे हक़नि लाइ भरपूर जिदोजहद कई आहे। इंशाअल्लाह कामयाबी माणे घोटकी बार खे सिंध जी बहितरीन बार बणाईंदासीं।